सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अव्हां सां ॿीहर मुख़ातिब आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त बलोचिस्तान जूं असलूकियूं सिंधी बिरादरियूं कहिड़ियूं आहिनि। बलोचिस्तान में रहंदड़ सिंधी बिरादरियूं अॼु खां हज़ारे सालनि खां इन ख़िते जूं मालिक आहिनि। इहो ख़ितो संदन आहे। हू अॼु बि बलोचिस्तान जे मौजूदा बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबाद आहिनि ऐं पंहिंजी ॿोली सिंधी क़ाइमु रखी आहे। सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ मौजूदा सूबे बलोचिस्तान में किथां बि लॾ पलाण करे न विया आहिनि, पर हू इन सरज़मीन जा असुल रहवासी ऐं मालिक आहिनि। बलोचिस्तान वेझी माज़ीअ ताईं क़दीम सिंध जो हिसो रहियो आहे। मौजूदा बलोचिस्तान में महरगढ़ सिंधू सभ्यता जे वारसनि जो 9000 साल क़दीम माग आहे, क़दीम शहर आहे। दुनिया जहान जा तारीख़दान, एंथ्रोपोलॉजिस्ट, जाग्राफीदान ऐं आर्कियालॉजिस्ट इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त मौजूदा बलोचिस्तान असुल में सिंधू माथिरी जे रहवासियुनि जो मादिरी वतन आहे। इन सिलसिले में असां ॾेही ऐं परॾेही माहिरनि जा हवाला ॾेई इहो साबित कंदासीं त हिन सरज़मीन जा लखनि सालनि खां वारिस सिंधी माण्हू आहिनि। सिंध जो नामियारो तारीख़दान मीर रहीमदाद खान मोलाई शेदाई, जेको साथ जो बिरोही आहे, हू पाण लिखे थो पंहिंजे किताब में त बलोचिस्तान दरअसल सिंध जो हिसो आहे। बलोचिस्तान सिंध जो हिसो आहे। जॾहिं त हिकु ॿिए हंध ते मकाले में लिखे थो त बलोचिस्तान ऐं खुरासान ॿई अक़लीम सिंध जा सूबा आहिनि। नामियारो मुहक़िक़ डॉक्टर दाद मोहम्मद खान बिरोही बलोचिस्तान में सिंधी ॿोली अदब जे अभ्यास किताब में लिखे थो त सिंध ऐं बलोचिस्तान जी सियासत ऐं समाज, तहज़ीब ऐं तमदन, विणज ऐं वापार, तारीख़ ऐं जाग्राफी तोड़े इल्म ऐं अदब जो जाइज़ो वठिबो त असांखे मालूम थींदो त क़दीम ज़माने खां ॿिन्ही ख़ितनि जा पाण में घाटा नाता रहंदा आया आहिनि। जाग्राफियाई वेझड़ाई ऐं आबाद हुअण सबबि क़दीम ज़माने खां सिंध जो बलोचिस्तान ते न फ़क़ति असर बल्कि ग़ुलबो रहियो आहे। बलोचिस्तान जो समूरो इलाइक़ो, जंहिंमें सिबी, कच्छी, कलात, लोरलाई, मकरान, लसबेलो ऐं समुंड जो साहिल हज़ारे सालनि खां सिंध जे ज़ेरे तसलुत रहंदो आयो आहे। हुन तसलुत लफ़्ज़ लिखियो आहे, पर हू असल में सिंध जा पंहिंजा इलाइक़ा हुया। इन सिलसिले में यूनिवर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया जे एंथ्रोपोलॉजी शोबे जो प्रोफेसर ब्रेन स्पोनर पंहिंजे तहक़ीक़ी मकाले में लिखे थो त मौजूदा बलोचिस्तान में रहंदड़ सिंधी उतां जा असुल बाशिंदा आहिनि। माना उते जेके सिंधी किथां लॾ पलाण करे न विया आहिनि, न मौजूदा सिंध मां, न कंहिं ॿिए हंधा, पर हू उतां जा असुली रहवासी आहिनि, असुली मालिक ऐं धणी आहिनि। डॉक्टर गुलाम अली आलाना सिंध जो मुहक़िक़ लिखे थो त नेचुरल म्यूज़ियम ऑफ न्यूयॉर्क जी हिकु जमायत बलोचिस्तान में ज़िले लसबेले ऐं मकरान जे दूर दराज़ इलाइक़नि जो दौरो कयो हो। हिन टोले जी राय मूजिबि सामूंडी साहिल ताईं किनारे जे लॻभॻि जेकी बि वसंदियूं मिलनि थियूं, इहे हड़ापा तहज़ीब जूं यानी सिंधू तहज़ीब जूं अलमबरदार आहिनि ऐं आसारनि तोड़े शाहिदनि मां मालूम थिए थो त बलोचिस्तान जे साहिली इलाइक़े ते क़दीम ज़माने खां वादीअ सिंध जे माण्हुनि जो कब्ज़ो। हाणे हिते डॉक्टर अलाना कब्ज़े जी ॻाल्हि थो करे, पर इहो कब्ज़ो न हुए, पर हू हुन धरतीअ जा वारस हुया, धणी हुया। असां हिते बलोचिस्तान में वसंदड़ सिंधी कबीलनि ऐं बिरादरियुनि जो बि ज़िक्र कंदासीं,
जेकी उतां जूं असुलूकियूं यानी मक़ामी रवासी आहिनि ऐं हिन वक़्तु बि बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबाद आहिनि। हिननि पंहिंजी ॿोली ऐं सक़ाफ़त जी सुञाणप खे बरक़रार रखियो आहे। सिंध जे असुलूकियुनि सिंधी बिरादरियुनि ऐं क़बीलनि खे बलूचिस्तान में समाट या जामोट बि सॾियो वेंदो आहे। उन्हनि जी अलॻि हिकिड़ी सुञाणप तौरु हुननि खे जामोट जो नालो ॾिनो वेंदो आहे, समाट चयो वेंदो आहे। समाट बिरादरियूं मुसलमाननि समेत हिंदू मज़हब सां तालुक़ु रखनि थियूं, छाकाणि त समाट ज़ातियूं हिन धरतीअ जूं सदियुनि खां रहाकू आहिनि। अरबन जे सिंध फ़तह खां पोइ केतिरियुनि ई समाट बिरादरियुनि इस्लाम क़बूल कयो, पर संदन ज़ातियूं साॻियूं रहियूं ऐं बिरादरी तौरु सुञाणप बि सिंधी रही। जंहिं करे समाट बिरादरियूं ॿिन्ही मज़हबनि सां तालुक़ु रखंदियूं आहिनि, मुसलमान बि आहिनि ऐं हिंदू बि आहिनि। सिंध, पंजाब, कच्छ, भुज, राजस्थान समेत मौजूदा बलूचिस्तान में रहंदड़ क़दीम सिंधी बिरादरियुनि खे समाट सॾियो वेंदो आहे। समाट बुनियादी तौरु सिंध ॼावा आहिनि। तारीख़दाननि मूजिबि समाट असल में समा बिरादरी सां तालुक़ु रखनि था, जेकी पोइ मुख़्तलिफ़ ज़ातियुनि ऐं क़बीलनि में विरहाइजी विया। समा क़बीलो असल में सिंध जो क़बीलो आहे, जंहिंजी हिकु जुदागाना हैसियत ऐं सुञाणप आहे। समा सिंध जा वॾे अरसे ताईं हुक्मरान बि रहिया आहिनि। लसबेलो हिन वक़्तु बलूचिस्तान सूबे जो हिसो आहे, पर उन खां अॻु सदियुनि खां सिंध में शामिल रहियो। क़दीम ज़माने खां वठी ब्राह्मण घराणे जी हुकूमत ताईं, पोइ रूंझनि, बुरफ़त, कलोड़नि ऐं कोरिजन जे हुकूमत ताईं, अञा बि अॻिते हली मौजूदा वक़्त ताईं लसबेले जे आम माण्हुनि जी मादरी ज़बान सिंधी रही आहे। लसबेले जा हाकिम समाट रहिया आहिनि। समा असल में सिंध जी हिकु क़दीम बिरादरी आहे, जेकी मौजूदा बलूचिस्तान जे लसबेले ते हुकूमत बि करे चुकी आहे। बलूचिस्तान में हीअ बिरादरी पाण खे जाम सॾाए थी। हूअं समा पाण खे जाम सॾाईंदा हुआ, समो जाम। अॼु बि उते जामनि जी सरदारी क़ाइमु आहे। लसबेले में कोरिजा क़बीले सन 1742 खां 1856 ताईं हुकूमत कई, यानी 214 साल हिन सिंधी बिरादरी लसबेले ते हुकूमत कई। कोरिजा हाकिमनि जाम जो लक़ब इख्तियार कयो। हिन ख़ानदान जो आख़िरी वाली जाम ग़ुलाम क़ादिर हो, जेको मौजूदा सूबे बलूचिस्तान जो 2 भेरा वज़ीर आला बि रहियो, माना वॾो वज़ीर बि रहियो 2 भेरा। वञण ठहण ते लसबेलो ज़िले जी शिकिल में कराची डिवीज़न सां मिलायो वियो, पर जॾहिं साल 1970 में वञण टुटो ऐं सूबा बहाल थिया, तॾहिं लसबेलो ज़िलो नएं ठहंदड़ सूबे बलूचिस्तान में शामिल कयो वियो। लसबेले जी वॾी सिंधी बिरादरी जाम आहिनि, जेकी समन जे नुख मां आहिनि। इन सिलसिले में डॉक्टर नबी बलोच जी राय आहे त लसबेले जा जाम ग़ालिबन कोरिजा आहिनि, जॾहिं त कोरिजा सिंध जे समन जी हिकु शाख आहे। मांडड़ा बिरादरी बि लसबेले जी सिंधी ॻाल्हाईंदड़ बिरादरी आहे। मांडड़नि जा केतिरा ई पाड़ा आहिनि, जिन में अल्लाह दादाणी, आरबाणी, बेगाणी, एलाणी, ज़ोराणी, हाजाणी ऐं बहिराणी शामिल आहिनि। संदन जेको राय जो ख़ासि इलाइक़ो उथल आहे। ॿिए तरफ़ रूंझनि जी वॾी आबादी आहे लसबेले में। सभ खां अवल जंहिं सिंधी बिरादरी लसबेले में पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई हुई, से रूंझा हो। ईअं 8वीं सदी हिजरी में 8वीं सदी हिजरी यानी 14 सदी ईस्वीअ में सिंध अंदरि समन जो उरूज शुरू थियो। ग़ालिबन साॻे वक़्तु लसबेले में रूंझनि जो इक़्तिदार शुरू थियो। रूंझनि अटकल 300 साल हिन इलाइक़े ते हुकूमत कई ऐं 17वीं सदी ईस्वी जे पोएं अध धारे संदन हुकूमत जी पुॼाणी थी। सिंध मां समन जे हुकूमत ख़तमु थियण बावजूदु लसबेले ते समा हुकूमत कंदा रहिया। लसबेले में रूंझनि खां पोइ गूंगनि इक़्तिदार हासिलु कयो। सिंधी बिरादरी आहे गूंगा लसबेले में वॾा ज़मींदार आहिनि। गूंगा हिन वक़्तु लाखड़े वारे इलाइक़े में आबाद आहिनि। लसबेले ते सिंधी ॻाल्हाईंदड़ बिरादरी ॿाबड़नि जी बि हुक्मरानी रही आहे। जाम ॿाबड़ो पहिरियों सरदार हो, जंहिंखां पोइ
संदसि पोयरनि मां ॼाम तहारी इक़्तिदार संभालियो, जंहिंजे औलाद मां बुला ख़ान खे मलक जो ख़िताब मिलियो। हीउ जेको थाणो बुला ख़ान आहे उहो हुनजे नाले सां। डॉक्टर बलोच मूजिबि बाबरनि जी पग सां असल में हेठियां क़बीला या बिरादरियूं हुयूं, जिन में बाबड़ा, पालारी, हमाती, टेंगिया, तारा, हेलाया, बबुर, गंदरा, इहे सभु सिंधी बिरादरियूं। जॾहिं त इन्हनि कबीलनि खां सवाइ हेठियां राज बिसाणनि गॾु हुया। ही राज बिसाणनि गॾु हुया जिन में जाछरा, सूमरा, आठा, खॾाई ऐं ख़ासकेरी शामिल आहिनि। मलक बुला ख़ान जे वफ़ात खां पोइ बाबड़नि जी जुदा पग ख़तम थी ऐं पगदारी हमलाड़ियुनि वटि आई। डॉक्टर बलोच पंहिंजे किताब बेलाइन जा ॿोल में लिखे थो त सिंध जे क़ौमुनि, असल में बिरादरियूं, सिंध जे बिरादरियुनि आगार ते वक़्त खां वठी लसॿेले खे पंहिंजो वतन बनायो, बल्कि सिंध जूं क़ौमूं लसॿेले खां अॻिते वधी वञी बलूचिस्तान जे किन इलाइक़नि में वञी आबाद थियूं ऐं अॼु ताईं दोदा, शहवक, बरबाज़, हुसनानी जी शाखा आहे। मरदोई, सासोली, मांडड़ा वग़ैरह बलूचिस्तान जे हदुनि अंदरि आबाद आहिनि। जॾहिं त रूंझा, गूंगा, छुटा, साबरा, मुंद्रा, बुरा, ॼामोट, आसा, राहू, बिरादिया, लंघा ऐं ॿियूं सिंधी बिरादरियूं लसॿेले जे हदुनि अंदरि आबाद आहिनि। साबरा जेका आहे उहा लसॿेले जी हिकु सिंधी बिरादरी आहे। ही ज़ात सूमरनि जी हिकु शाखा आहे। सूमरा, सिंध जा सूमरा। डॉक्टर बलोच मूजिबि संदन वॾो ॾाॾो खावड़ मथी पीढ़ीअ में सिंध जे सूमरे हाकिम ॾूंगर राय सां गॾिजे थो। लसॿेले में साबरनि जो ख़ासि इलाइक़ो पिपरानी यानी उथल आहे। लसॿेले खां सवाइ साबरा, सारावान, झालावान, कोयारी ऐं बाग़बान जे इलाइक़नि में बि रहनि था। जॾहिं त लसॿेले जी ॿी वॾी सिंधी बिरादरी ॼामोट आहे। ॼामोट बिरादरीअ जा केतिरा ई पाड़ा आहिनि, जिन में चुनरी पोटरा सरदार घराणो आहे। ॼामोट बिरादरी लसॿेले में डंडो, गजरी, कुनराज, शाहलक ऐं विंद्र में काफ़ी तइदाद में रहे थी। साॻी तरह सिंधी ॻाल्हाईंदड़ दोता बिरादरी बि सोन मियानी जे इलाइक़े में आबाद आहे। सिंधी बिरादरी मोची बि उथल में आबाद आहे। हीअ सिंध जा समा आहिनि। ॿिए तरफ़ लसॿेले में कात्यार ऐं कोरी बि रहंदड़ आहिनि, जेकी सिंधी बिरादरियूं आहिनि। उथल में सिंधी ॻाल्हाईंदड़ शेख बिरादरी राइश पज़ीर आहे। सिंधी बिरादरी छुटा बि दुरेजी वारे इलाइक़े में आबाद आहिनि। छुटनि जा केतिरा ई पाड़ा आहिनि, जिन में भूताणी, मारचा, मिठियाणी, गंजा, अधड़, नूरानी, कोरी, ओथबाणी शामिल आहिनि। जॾहिं त बुरा बि लसॿेले जी हिकु सिंधी बिरादरी आहे, जंहिंजी नुक बुरफ़तनि सां मिले थी। सिंधी बिरादरी बिकक बि दरीजी ऐं हब वारे इलाइक़े में राइश पज़ीर आहे। बारीचा ज़ात जी सिंधी बिरादरी लसॿेले जे दुरीजे वारे इलाइक़े में आबाद आहे। बारीचा मौजूदा सिंध जे दादू ज़िले में बि आबाद आहिनि। डॉक्टर बलोच मूजिबि लसॿेले में बारीचा फ़क़ीराणो घर करे लेखियो वेंदो आहे, माना बुज़ुर्ग। साॻी तरह गुजर बिरादरी सिंधू माथिरीअ जी असुल रहवासी आहे। गुजर बि चवंदा आहिनि, गुजर बि चवंदा आहिनि। पाण सिंधी, पंजाबी ऐं राजस्थानी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि। जिन जिन इलाइक़नि में रहनि था उते उहा ॿोली ॻाल्हाइनि था, पर ही असुल सिंधू माथिरी जा रहवासी आहिनि। गुजर सदियुनि खां मौजूदा सिंध, पंजाब, भारत जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐं मौजूदा बलूचिस्तान में रहंदड़ आहिनि। बलूचिस्तान में गुजरनि खे बि बलोची ॻाल्हाईंदड़नि तरफ़ां जदगाली हिकिड़ी सिंधी ॻाल्हाईंदड़ बिरादरी ॻोठियो वेंदो आहे। बरतानवी तारीख़दान बेलियो पंहिंजे तहक़ीक़ में ॼाणाए थो त सवात जे वादीअ ऐं अफ़गानिस्तान में रहंदड़ गोजर असुल में जत आहिनि, जेकी सिंधू माथिरी जे हेठें खिते यानी लाड़ मां लॾे उत्तर ऐं ओभर ऐं उत्तर ओलह तरफ़ वधिया। बेलियो वधीक लिखे थो त जत, कठी ऐं सथिया असुल सिंधू माथर जा रहाकू आहिनि।
जेकी हिंदोकश जबलनि ॾांहुं लॾे विया हुआ, जॾहिं अफ़गानिस्तान लॾे वञी आबाद थींदड़ जतन खे उते गोजर सॾींदा आहिनि। पाण वधीक लिखे थो त जब्त कठी ऐं सथिया अफ़गानिस्तान में 5हीं ऐं 6हीं सदी ईस्वी धारे सिंधु माथिरे मां लॾे वञी उते आबाद थिया। पर अफ़गानिस्तान में हाणे जतन जे नाले सां को बि क़बीलो नथो रहे। इहे हाणे पाण खे उते गुजर सॾाईंदा आहिनि। तारीख़दान हंटर जो बि चवणु आहे त अफ़गानिस्तान में रहंदड़ जत बिलाशक जतन जे क़बीलनि सां वास्तो रखनि था ऐं उन्हनि मंझां आहिनि। जत जेकी हाणे लाहौर खां वठी कराचीअ ते आबाद आहिनि ऐं जिन जो बुण बुनियाद पिणु पंहिंजा पार पता विसारे चुको आहे, उन्हनि जो तइदाद वॾी आबादीअ ते मुश्तमिल आहे ऐं हू सिंधु माथिरी जा असुलु रहवासी आहिनि। बलूचिस्तान में रहंदड़ कोलाची असुल में सिंधी ॻाल्हाईंदड़ बिरादरी आहे, जेका सिंध समेत बलूचिस्तान में रहाइश पज़ीर आहे। सिंध जे गादीवार शहर कराचीअ जो बि पुराणो नालो कोलाची आहे। कोलाची बि जाट कबीले जत कबीले जो हिकु पाड़ो आहे। सिंध में कोलाची नाले सां हिकु बिरादरी यानी ज़ात बि मौजूदु आहे, जंहिंमें वॾा अदीब, ऑफिसर, डॉक्टर ऐं पढ़ियल लिखियल माण्हू मौजूदु रहिया आहिनि। कोलाची बिरादरी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रहाइश पज़ीर आहे। मेहड़ में बि कोलाची नाले सां हिकु ज़ात ऐं यूनियन काउंसिल मौजूदु आहे। साॻी तरह मेहड़ ऐं डिग्री तालकनि में ॿिनि देहुनि जो नालो बि कोलाची आहे। ज़िले मीरपुर ख़ास में बि हिकु शहर टंडरो कोलाची नाले सां मौजूदु आहे, जॾहिं त लाड़काने ज़िले जे शहर बाड्रे भरिसां सीहड़ स्टेशन में बि कोलाची बिरादरी रहंदड़ आहे। डेरा इस्माइल खान ज़िले में कोलाची हिकु शहर जो बि नालो आहे। बलूचिस्तान में कुझु तारीख़ अणवाक़ुफ़ या कुझु ॿियो चइजे सिंधी ॻाल्हाईंदड़ कोलाची बिरादरी खे बि बलोच बिरादरी करार ॾियनि पिया। ॿिए तरफ़ मोंद्रा आहे। मोंद्रा लसबेले जी हिकु सिंधी बिरादरी आहे। मोंद्रा सोनमियाणी ऐं गुजरी नए वारे इलाइक़े में आबाद आहिनि। मोंद्रा असल में सूमर आहे, सूमरनि जो हिकिड़ो पाड़ो आहे, जॾहिं त वहरा बि मोंद्रनि जो हिकु पाड़ो आहे, जेकी सोनमियाणी ऐं हब वारनि इलाइक़नि में आबाद आहिनि। बुरफ़त ऐं नूमड़िया सिंधी बिरादरियूं आहिनि। ही ॿई बिरादरियूं लसबेले समेत मौजूदा सिंध में आबाद आहिनि। डॉक्टर नबी बख्श बलोच मूजिब नूमड़िया ऐं बुरफ़त सिंध जे समन जे नस्ल में आहिनि। ही लसबेले समेत मौजूदा सिंध जे टंडरे बागे ऐं बदीन वारनि इलाइक़नि में आबाद आहिनि। नुहड़िया ऐं नूमड़िया बि साॻे नुख मां आहिनि, बिरादरी मां आहिनि, जॾहिं त बुरफ़तनि ते इहो नालो संदन वॾे ॾाॾे बुरफ़त जे नाले तां पियो। अॼु बि लसबेले में 70% खां वधीक माण्हुनि जी मादरी ज़बान सिंधी आहे। लसबेले जो लोक अदब ऐं शाइरी सिंधी ज़बान जो क़ीमती सरमायो आहे। हिन लहजे में लाड़ी लहजे वारियूं सभु ख़ासियतूं मौजूदु आहिनि। डॉक्टर नबी बख्श खान बलोच पंहिंजी किताब ॿेलाइण जा ॿोल में लिखे थो त लसबेले जी ॿोली लाड़ी मुहावरे सां ज़्यादा मुशाबत रखे थी। इन हवाले सां लासी सिंधी ॿोलीअ जो हिकु लहजो आहे। डॉक्टर बलोच लसबेले जे सिंधी ॿोली बाबति लिखे थो त लसबेले जी आम ज़बान सिंधी आहे, मगर जंहिं तर जो नेपाज तंहिं तर जो रंग, यानी ॿेले जी ॿोलीअ ते ॿेले जे मुल्क ऐं माहौल जो रंग चढ़ियल आहे। जहिड़ी तरह सिंध में लाड़, सिरे, थर ऐं कोहिस्तान जे ज़बानुनि ते ज़बानुनि जा पंहिंजा मुहावरा आहिनि, तीअं ॿेले जी बि ख़ासि पंहिंजी ॿोली आहे। सिंधी ॿोलीअ जे खिन ख़ासि ॻरनि उचारण खे उते हल्को करे उचारींदा आहिनि। डे खे हल्को करे दाल उचारींदा आहिनि, जे खे जीम ऐं वाव खे ॿिए सां बदिलाए छॾींदा आहिनि। अहिड़ी तरह किथे ये खे जीम में तब्दील कंदा आहिनि। ॿियो आहे खेतरानी। माना खेतरानी बलूचिस्तान में बूलान खां वठी लसबेले ताईं सिंधी ॻाल्हाईंदड़ आबाद आहिनि। तव्हांखे वरी ॿुधायो त बलूचिस्तान में बूलान खां वठी लसबेले ताईं सिंधी ॻाल्हाईंदड़ हिकिड़ा आबाद आहिनि। हिकिड़ी वॾी पटी आहे, जॾहिं त बारखान ज़िले में 100% सिंधी आबादी रहंदड़ आहे, जेकी पाण खे खेतरान सां ॾाईनि था।
ऐं उन्हनि जा MNA MPA बि सिंधी ॻाल्हाइण वारा खेतरान आहिनि। इन इलाइक़े में सिंधी ॿोलीअ जे लहजे खे खेतरानी चयो वञे थो। खेतरान में क्लासिकल शाइर खमीसो शाह सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ शाइर रहियो आहे। संदसि वायूं ऐं काफ़ियूं खेतरानी सिंधी लहजे में ॻायल आहिनि। तव्हां जी वॾी महिरबानी। पाण ईंदड़ विडियो में बलूचिस्तान जी तमामु वॾी सुञाणप सिंधी सुञाणप रखंदड़ बिरादरी कम्यूनिटी जदगाल ते ॻाल्हाईंदासीं त जदगाल केरु आहिनि। जत जाट ऐं जदगाल ही सिंधी आबादी किथे किथे बलूचिस्तान में रहे थी। तव्हां जी वॾी महिरबानी। ईंदड़ विडियो ते इजाज़त ॾींदा।